नाज़रीन, मेहर में बेले खाते जी ज़मीन ते बासरन पारां कब्ज़ो करण खिलाफ़ ॻोठाणनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ वीडियो लिंक ते मौजूद आहे मंज़ूर महेसर। जी मंज़ूर, कहिड़ा तफ़सील आहिनि? सुप्रीम कोर्ट के हुकुम बावजूद बेले खाते की सरकारी ज़मीन तां कब्ज़ा ख़त्म न करण ऐं बेले खाते की सरकारी ज़मीन ते बासरन पारां कब्ज़ा करे ॻोठनि जा पानी रस्ता बंद करण वारे अमल ख़िलाफ़ ॻोठ उमर अबड़ो जा रहवासी हिते मेहर पहुची एहतजाज कियो आहे। हिननि जी चवण आहे त बेले खाते ते बासरन ज़बरदस्ती कब्ज़ो कयो आहे। असीं हिन एहतजाज कंदड़ ॻोठनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं हुननि जा मुतालबा ॿुधंदासीं त उहे छा था चवनि। असांजी ज़मीनूं सते फार्म ते आहिनि, असांखे पंहिंजा वाटर आहिनि, असांखे पंहिंजा दग आहिनि। बासर जेके ज़मींदार आहिनि उन बेले खाते कसम शाह कड़े ते 10-12 साल कब्ज़ो हणी पंहिंजो ॻोठ जलाल जतोई जो छॾे 3 किलोमीटर असांजी ज़मीनुनि में घर आया अथनि, मोर्चा क़ाइमु कया अथनि। हू बासर माण्हू आहिनि, असां उन खां कोन था पुॼी सघूं। सुप्रीम कोर्ट जो हींअर हुकुम थी वियो आहे त बेले ते अञा कब्ज़ा न हटिया आहिनि। सुप्रीम कोर्ट आर्डर करे छॾियो आहे, पोइ बि बेला ते कब्ज़ा नथा हटनि। DFO अचे थो, पैसा वठी हलियो थो वञे त बि कब्ज़ो ख़त्म नथो थिए। कढिया अथनि पेचरा कढिया अथनि, जेको असांखे पाणी नथा वहण ॾियनि। 2 कतुल असांजा अॻ में कया अथनि बेले जी ज़मीन ते। हुननि जो हरू भरू नाजाइज़ कब्ज़ो आहे, जेको मोर्चा आहियूं वेठा आहिनि। उमर अबड़ो जे रहवासियुनि जूं अवां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि सुप्रीम कोर्ट खां घुर कई आहे त जेको बेले खाते ज़मीननि ते कयल संदसि आर्डर ते अमल कराए बेले खातनि जी ज़मीन तां कब्ज़ा ख़त्म कराए वञनि। कैमरामैन मीर साबिर कोलाची सां गॾु मंज़ूर महेसर, आवाज़ न्यूज़ मेहर।